ईअं पुर कोड़ी सद कीअं लिकियो लियाका पाईं पई पिरियां जे नथीअ मथे अङण अध इहो पुर कोड़ी सद जे खायो खिलियो सुम्हे इसके मैदान में पैर न पाए तो सुठो है तुझे वस्तु की ॻाल्हि कोन्हे चाहत आहे तुंहिंजी तमामु भली आहे ऐं हो माण्हू चाहतुनि जो ग़ुलाम रहियो आहे पोइ भले हक़ीक़तनि सां हुनजो वास्तो हुजे या न हुजे सिक जी सद करणु तमामु भली ॻाल्हि आहे पर उन लाइ संजीदो थियणो पवंदो उन लाइ मौत क़बूल करणो पवंदो उन लाइ ॾुख ॾिसणा पवंदा तूं त तमामु जेका नाज़ुक नफ़ीस ऐं कमज़ोर आहीं जहिड़ो अंदरि चढ़ो ॿाहिरि अञा तो मज़ाक कख छुटे रत निकिरे मुंहुं में महबूबनि जा मुंहुं में महबूबनि जा कीअं झलींदे हा मुंहुं में महबूबनि जा कीअं झलींदे घा अञा तो मज़ा रत छुटे कख छुटे रत निकिरे कख थो लॻे त तव्हां रत निकिरी थो पए तराणो कीअं सहंदे अञा तो मज़ा कख छुटे रत निकिरे मुंहुं में महबूबनि जा कीअं झलींदे घा छो तूं पुॼारिया सिकण जो सदो करे पहिरीं पाण खे उन लाइक़ु कर मज़बूत थी सगारो थी वही मैदान खुलियो पियो पोइ भले सिकण जो सदो कजे पर हींअर तूं अञा उन लाइक़ु न थियो आहे हू बि को बि कमु हुजे मसइलो हुजे तहरीक हुजे उन लाइ माण्हू खे संजीदो थियणो पवंदो तयारी करणी पवंदी मुनज़म थियणो पवंदो ऐं उनजूं घुरिजूं पूरियूं करणियूं पवंदियूं जेसिताईं ॻाल्हि कई त ॿियो कुझु बि कोन्हो घटि में घटि पई पिरियां जे मथे अङण अधु पर पिरनि जे जेको आहे सो अङण ते अधु थी पई हा इहो कहिड़ो जेको आहे तव्हांजो तरीक़ो आहे इहा तव्हांजी कहिड़ी हिकमत अमली आहे इहा कहिड़ी तव्हां संजीदगी आहे तव्हांजी त तव्हां बसि ॻाल्हियूं वॾियूं करियो ऐं उन खां पोइ ताम बाम खायो पीओ उन खां पोइ सुम्ही था रहो पोइ सुबुह जो बसि पोइ राति गई बात गई न तव्हांखे संजीदो थियणो पवंदो